शाबान मुअज़्ज़म जो महीनो रजब गुजरियो शाबान हले पियो रमजान मथो रजब अल्लाह जो महीनो शाबान मदीने जे मीर जो महीनो है रमजान मिठे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत जो महीनो हे महीनो मुझे साईं जे मथा दुरूद शरीफ पढ़ण जो महीनो इन महीने में मुझे साईं मथा दुरूद शरीफ घणो एक दफो पढ़ंदो 10 दफा रहमत वसंदी 10 दफा पढ़ंदो 100 दफा रहमत वसंदी। मुल्ला अब्दुल रहमान जामी शरह जामी पढ़िया आलिम सगोरा पढ़ाईंदा अफगानिस्तान जो बुजुर्ग हो वो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मथा दुरूद शरीफ तमाम कसरत से पढ़ंदो हो पर उनके मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ॾिसण जो वॾो शौक़ हो त मां मदीने वञा मोहम्मद जो रोज़ो ॾिसी अचां को अतरा ॾींहं बाबा कुझु कोन्हे मूंखे खयूं हलो जॾहिं मदीने पहुचो न त पोइ उते कंहिं सामान जे बोरी में बंद करे पोइ मूंखे उठ जे मथा रखजो पोइ मदीने में दाखिल थी मूंखे उते खोल सही है हलंदे हलंदे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर मदीने में सुबह जो पहुंचण वारा रात जो सदको वञास मिठे मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मदीने जे गवर्नर के ख्वाब में आयो एना काफिलो तो अचई जंहिंमें जामिया अब्दुल रहमान उनखे चयो तो मोटी वञ हेॾे न या रसूल अल्लाह छो साईं ने ॿुधाए रात गुजरी सुबह जो काफिलो नथो वञी मिलियो बाबा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तो झलियो आहे गोली जे सामान मां निकितो चई साजे करे रोइए मुझे का जब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ मुखे ख्वाब में आयो आ साईं ने फरमाया त जामी असांजे मथा दुरूद शरीफ घणो पढ़ंदो आ अगर जामी मुझे कब्र ते आयो न त थी सके तो मता मां मोहम्मद मुस्तफा कब्र मां बाहर निकरी भागुर न पायो ई दुरूद जी जितरो वणे दुरूद घणो पढ़ंदो क़यामत जे ॾियारे महबूबन करीम जे वेझो हूंदो ऐ वधिक शफाअत जो हकदार भी वो थींदो जे दुनिया में दुरूद घणो पढ़ियो अल्लाहु अकबर इन अमल में अल्लाह असां सां गॾु नमाज तहां पढ़ो मां न पढ़ंदो रोज़ा तहां रखो मां रखण खां पाक आहियां काबे जो तवाफ तहां कयो मां न कंदुसि पर जॾहिं इहो हुजूर के मथा दुरूद पढ़ण जो वक्त तो अचे अल्लाह फरमाए तो इन्नल्लाह बेशक अल्लाह व मलाइकतहु अल्लाह ने निस्बत कभी तो अल्लाह पांजे नबी जे मथा रहमत तो मोकली ऐ मुझा मलाइका मोहम्मद जे मथा दुरूद व सलाम ता पढ़न ईमान वारो तव्हां भी मुझे मोहम्मद जे मथा दुरूद व सलाम पढ़ो अल्लाह रहमत मोकलींदो इन अमल में अल्लाह सां गॾु तंहिंजे करे हे महीनो दुरूद शरीफ पढ़ण जो महीनो आहे हे मदीने जे मीर सां मोहब्बत करण जो महीनो आहे वधीक प्यार कर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं भी महीने में एतिरा रोज़ा न रखिया जेतिरा शाबान में रखिया शाबान जो सीन तो चवई त शरीफ थी रहो ही शराफत जो महीनो आहे आइन तो चए त अमल जो महीनो आ अमल कर बा बरकत जो महीनो तव अलिफ मोहब्बत जो महीनो आ उल्फत नून नूर जो
इन महीने में दुरूद घणो पढ़ो। सहाबा कराम जने शबान जो चंड ॾिसंदा हा न त ख़ुदा जो कसम आहे इन महीने में क़ुरान जी तिलावत घणी कंदा हा ऐं साईं जन घणो रोज़ा रखंदा हा ऐं मुस्लमान इन महीने में ज़कात कढंदा हा ताकि ग़रीबन मिस्कीनन खे रोज़न रखण के में वधीक जेको आहे सो सहूलत। सॼी कायनात मोहम्मद जे मथां दुरूद पढ़ंदी आहे। पढ़ो मां पढ़ियो तो मुझा फट छॾे विया ज़ाती तौर पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधाए। असांखे दरगाहुनि तां बि इहो सबक़ मिलियो आहे त मोहम्मद जे मथां दुरूद पढ़ो। हाणे शरीफ़ वञो वरण साइन खां वठी करे अञा ताईं हलंदो थो अचे क़यामत ताईं इंशाअल्लाह सिलसिलो जारी रहंदो। तव्हांखे टे तस्बीहूं ॾींदा। हिकु अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम, ॿियो इस्तिग़फ़ार अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि, ऐं टियों मदीने जे मीर जे मथां दुरूद शरीफ़। दुरूद रहमत बरकत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा सगोरा सफ़र में हलंदे हलंदे मुझे साईं खे अर्ज़ु कयूं साईं बुख ॾाढी लगी आ पाण फरमायूं सामान रखो। दस्तरखानो लगायो पाण फरमायूं जेका चव टामानी खणी अचो। को अधु मानी खणी आयो, को टियों हिस्सो खणी आयो। भाजी को नही साहबा मानी सासा खाइनि। एतरे में देर न थी हिकिड़ो माखीअ जो मखो आयो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन मुबारक जे भरसां बीह करे मुझे मिठे मोहम्मद मुस्तफा सां ओ माखीअ जो मखो अरबी ज़बान में पियो ॻाल्हाए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हितो बि असांखे दर्स मिलंदो आहे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह अल्लाह रिट लगायो अल्लाह अल्लाह अल्लाह। इहो असांखे दर्स मिलंदो आहे दरगाहुनि तां। ये भी दरगाह जो मदरसो, ये भी दरगाह हाले जी शरीफ जी शाखा। तंहिंजे करे सुभान अल्लाह ॾाढा हिकिड़ा ज़माने सां कोई चप ई नथा चोरनि लाइ छो शकीदा थियनि सुभान अल्लाह चवंदी। तोखे ख़बर आहे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त मथो पियो वञे त हिकिड़ो हारी पियो हरुक आहे हरबुक आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जे तख़्त खे ॾिसी करे उन हारीअ चयो सुभान अल्लाह। ये लफ्ज़ अल्लाह सुलेमान नबीअ खे ॿुधाया। जनाबे सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे तख़्त खे लाहे करे उन बयाबान जंगल में जाते हारी हर पियो काहे पंहिंजे ज़मीन में जी अल्लाह जा बाना छा चई मां तुझा लफ्ज़ तख़्त ते ॿुधा। चई साईं मां ॾिसां पियो तव्हांजो तख़्त हवा में पियो उॾंदो वञे। पोइ मां मथे कंधु करे पंहिंजे रब जी पाक दामनी बयान कई। ही सुलेमान के रब इज्जत ॾिनी आहे पर इहा ताक़त सुलेमान जी न मुझे अल्लाह जी आहे। तंहिंजे करे मां चवंदुमि सुभान अल्लाह मुझा अल्लाह तू पाक बुलंदी ॾियण वारो तूं आहे। अर्ज़ थो कयां इमामुल अंबिया फरमायो आए माखीअ जो मखो आयो साईं साहबा के चओ भाजी नाहे त को मसलो कोन्हे। हे साम्हूं जबल ॾिसो था इन जबल जे अंदर वॾी गार आहे। उन गार में वॾी माखी वेठी आहे। अवां जो कोई माण्हू हले मां ॾसियांसि माखी लाए अची करे सोना माखीअ सां मानी खाई छॾियो। हुज़ूर फरमायो ऐ नाली काथे आहे मुंहिंजो अली कहिड़ो अली।
आका से फरमायो अन मदीनतुल इल्म वालियुम बाबुहा मां इल्म जो शहर आया अली उन जो दरवाजो अली पर ये हदीस मुंडा को हिया अन मदीनतुल इल्म अबू बकर असासुहा मां इल्म जो शहर अबू बकर उन जो बुनियाद मां इल्म जो शहर उमर जिदारुहा उन जी दीवार अन मदीनतुल इल्म उस्मान सक़फ़ुहा मां इल्म जो शहर आया उस्मान उन जी सत्ता आका से फरमायो अन मदीनतुल इल्म व अलीयुम बाबुहा हुजूर फरमाए मां इल्म जो शहर आया अली उन जो दरवाजो आए शहर जे लाए बुनियाद जरूरी है भित जे लाए बुनियाद जरूरी है हजरत अबू बकर बुनियाद उमर जिदार हाशाए मुझो सोनो उमर दीवार बुनियाद का सवा दीवार नबी अली दीवारों का सवा सत नबी अली दीवारों का सवा दरवाजो नबी अली मुझे मोहम्मद मुस्तफा सदको वञासो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चार यार गुलन जा हार गड थींदा मोहम्मद जो दीन सुहिणो नज़र ईंदो दादा तो जो सुभान अल्लाह ये अली इल्म जो शहर नबी दरवाजो अली अल कुरान मा अली कुरान अली सा अली कुरान सा जादे मुझो कुरान अली ओडया तने हजरत अली चंदो रसीना किस्मत अल जब्बार फीना मां अल्लाह जे विरासत से डाडो राजी तारा मजे फैसले ते राजी आयो ना आयो बुधो छो चंदो रसीना किस्मत अल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालो मुझो सोनो अली चौदो रजीना किस्मत अल जब्बार फीना अल्लाह अल्लाह ओ पन्निया किलजा मुसलमानों मुझो सोनो अली चौदो हो मां रब जे रज़ा ते ॾाढो राज़ी आया अल्लाह जाहिलन के माल ॾिनो आहे मां अलीअ खे अल्लाह कुरान ॾिनो आहे कुरान जो इल्म माल फानिया कुरान बाकिया माल हिते रहिजी वेंदो कुरान हित भी गड कब्र में भी गड माशर में भी गड तो कुरान चो जन्नत में भी गड होंदो रब जे रज़ा ते राज़ी रहो जो अल्लाह ता के घुराए करे मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफक्किहु फिद्दीन अल्लाह सही जैसा भलाई जो इरादो कंदो न उनके दीन जी समझ ॾींदो दीन जी जंहिंजे मथां रब राज़ी थींदो आहे न उन घर मां अहिड़ा गुलाब जा गुल आलिम ऐं क़ुरान जा हाफ़िज़ पैदा कंदो अॼु जेके आलिम थींदा हाफ़िज़ थींदा आलिमा थींदियूं इन्हनि जे मथां अल्लाह भलाईअ जो इरादो कयो हाजी महकूम दीन जा त बपुट आलिम थिया कलो साहब रब जी मर्ज़ी आहे कंहिंखे दुनिया ॾे कंहिंखे इल्म ॾे पर दुनिया फानी अथव हिते रहिजी वेंदो इल्म गॾु हल तंहिंजे करे अॼु ॾिसी न सघिजो अर्ज़ पियो कयां मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो अली हे ॾिसे न माखी जो मखो हा साईं हिन सां गॾु वञ हज़रत अली से फरमायो मां घोड़े ते लांग वराई माखी जो मखो अॻियो मां पोयो हलंदे हलंदे वॾो गार हुयो उन गार जे अंदर वॾी माखी वेठी हे मखो जो वयो वञी उन्हनि खे मोहम्मद मुस्तफा जो न्यापो पहुचाईंदा साईं जन होॾे वेठा आहिनि माखीअ जी ज़रूरत आहे समूरा उॾाणा हलिया विया मुंहिंजो मुर्शिद अली थो फरमाए वॾी माखी मां लाया आहे मुसाहबा माखी सां मानी खाधी चओ न सुभान अल्लाह मानी खाई वेठासीं साॻो मखो आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे
कन्न मुबारक जे बरसा भी करे माखीअ जो मखो मोहम्मद सा अरबी ज़बान में पियो ॻाल्हाए साईं जन माखीअ जे मखन जा भी नबी उठ जो भी नबी हे उठ पियो अचे साईं जन जानवरनि सां जानवर हुजूर सां ॻाल्हाईंदा उहे हया कनि पिया अचे थो पियो रिवायत में तो छितो थी पियो आ माखे भी खाए तो पन्ने आकल वारो साईं जन मुरकन पिया उठ आयो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जगह गोडा खोड़े वेही रहियो ॻाल्हाए पियो अरबी ज़बान हलियो वियो साहब आयो साईं तव्हांखे कुझु न चई मूंखे त खाए पियो पाण फरमायो तोखे खाए पियो मां मुहम्मद के सुञाणे पियो मां उठन जो भी नबी जानवरन जो नबी हैवानन जो नबी ओलह वारन जो नबी ओभर वारन जो नबी उत्तर वारन जो नबी दक्षिण वारन जो नबी जमीन वारन जो नबी आसमान वारन जो नबी क़यामत तक जेके भी मानू इंदा मां मोहम्मद उन जो नबी आया मुखे रब खातमुन नबीयीन करे मोकिलियो अल्लाह अल्लाह तवज्जो कजो ओ पन्ने आकिल में जामिया मदीनतुल उलूम मुहम्मदी में अचण वारा अवा सब ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा फरमाईंदा मा कान मुहम्मदुन नबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीन जेके ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदा अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए सवेरा मूंसां मिलियो फ़कीर इंदड़ साहब इते उन सां हिकिड़ो अमरा पियो गॾु मूंखे चई साईं तव्हां चयो त जेको सुभान अल्लाह ॾाढा चवंदो न मूंसां गॾु मदीने हलंदो चई मां अॻिते सुरी वेठुमि मां ॾाढा सुभान अल्लाह चई मां उमिरो करे आयुसि साईं यूनुस तूं बि ॾाढा चओ त हिन साल वेंदे चो सुभान अल्लाह तवज्जो तवज्जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उठ जी तुझी दाह ॾेई साहबी खे जी तुझी दाह ॾेई छा चयो साईं उठ चयो साईं मुंहिंजे मालिक खे सम्झाए साईं अल्लाह असांजे ज़बान ते तालो खणी इन्हनि जे हवाले कयो असां कॾहिं भी न कई न कई रब तो फरमाए मुंहिंजा बानड़ा सब मां तुंहिंजे लाइ पैदा कया तुंहिंजे उठ घोड़ा गॾ कंहिंखे कुही खाओ कंहिंखां कम वठ कंहिंजे चढ़ी घुम ये सब तुंहिंजे लाइ तोखे इन्हनि कॾहिं जवाब न ॾिनो न उठ ॾिनो न गॾ ॾिनो इएं भी न चई त अॼु मूंखे पेट में सूर आहे न हलंदुसि करे तूं सुबुह जी निमाज़ ते मस्जिद में नथो अचे छा आहे यार बीमार अॼु रोज़ो नथो रखां बीमार अल्लाह तो फरमाए सब तुंहिंजे लाइ असां पैदा कया आहिनि तोखे पंहिंजे लाइ इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल आहे फरमाईंदा वल खैल वल बिगाल वल हमीर लितरकबूहा वसीना उठ घोड़ा गॾ जानवर तुंहिंजे लाइ तोखे मां पंहिंजे लाइ सजदो मुंहिंजो कजांइ ॿिए न कजांइ इबादत मुंहिंजी कजांइ चयो सुण ये असांजे मथां जेतिरो वज़न रखनि न कयूं साईं नारवाईंदो आहे सॼो ॾींहुं मां वहंदो आहियां पाणी कढी करे हिन जे बाग खे पाणी पियारींदो आहियां मुंहिंजा साईं जेको आहे मूंखे खाधो खुराक सही न ॾींदो तंहिंजे करे अव्हांखे तव्हां थो ॾियो
तमामो जा भी नबी इन जा भी नबी कायनात जा नबी साईं चवेस मां के पांजो हक सही दे खुराक सही दे हुजूर फरमायो पुत्र उठ यार तुझी दान दईयो यार उठ जी भारत थई अल्लाह अल्लाह हाय जामिया मदीनत लोलो में अचण वारा रब फरमायो मुझे साईं फरमायो इमामुल अंबिया उठ जी भारत जिया जो वयो घरवारी के चई दे खबर अज उठ असांजी साईं के दान दई आयो छा चई आयो चई कम घणो दा वठन खोराक थोरी दा जन हाय साईं फरमायो उठ जी भारत तो सहाबी त सहाबी पर उन जो सालू भी तो सुभान अल्लाह ज़ाल दी चवेस गाल बुध अज दिया का वठी करे इन उठ का सा कम न वठंदासे साजे करे पान कमाए करे पान भी खाईंदासे इन उठ के भी खाराईंदासे छो त हिन जी भारत मिठे मोहम्मद कईया मां ता का पुछां तो ता असा के नबी से भारत न कई ओ पने अकल वारो तो दो पूछा अभी जी भारत न कही थे अभी जो ख्याल कर आओ सता अबुल जन्नत अबू जन्नत जो विचों दर तो क्या मां जी भारत न कही थी अल जन्नत तहत अक़दामिहिल उम्महात अम्मा जो 13 जन्नत रखी उलमा जी तो के भारत न कही थी ना आलिमन जी भारत थई तालिबन जी भारत थई यतीमन जी भारत थई ओड़े पारे जी भारत थई रनन सालन जी भारत थव कमजोरन सा भला हल जो यतीम जे मथे ते हथ रखण सा जेके वार हथ हेठाया हर वार के मुकाबले में रब गुनाह शाने दर्जा बुलंद कंदो करे नेटो तो पांजे घर में त खाओ ताले छा करे नेटो तो पाणे में को भुखियो आ मरे तो अथस नथस सर्दी के मौसम में रात जो सी तुझे घर में हीटर था हलन एक छोरे के 10 सूटर छह जेको आसो चोराबा सुबह सा जुदा अंडा खाए चाहिए पिए पाने में ॾिठई कहीं आहे ना है अल्लाह जी ज़ात जो कसम एड़ा मानू भी आहिनि जेके बुख ते बबेला वेहंदा आहिनि कहीं बिड़क न ॿुधाईंदा एड़ा भी मानू आहिनि ताने ढगने भला करे मदरसे में लड़ी आयो सही तालिब मुसाफिर का चाहे जो बंदोबस्त चंगो त न साईं साईं गुलाम अल्लाह साहब साईं जो खबर तालिबन के सूटर बूटर का लोही काज रखो को संग का सवड़ को कंबल ना लड़ी ना अल्लाह अकबर आयो आया मेड़ कर जानवरन भी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दाहनी भारत करे दे माखी जो मखो आयो मुझो सोनो अली फरमाए तो माखी लाए आए सहाबा माखी सामानी खादी वेटाई होया से देर न थी सागो मखो आयो कन्न मुबारक जे बरसा भी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा अरबी जबान में गालायूं हलियो वयो सही फरमायो साहब जो या रसूल अल्लाह अगर मैं आयो तो हलो माखी रे से हाने छा चाहिए पान फरमाए हाने अजीब गाल बुधाए अजीब सही छा चाहिए सही फरमायो माखी जो मको अजीब गाल है छा चई जे माखी जे मके चयो सोना सा जे मता रब वही कई इल्हाम माखी जे मखे जे मता रब इल्हाम कयो सूरत जो नालो ही माखी नहल नहल माखी के थे रब तो फरमासा माखी जे मता इल्हाम कयो एक दफो वही आई माखी मिठी या गाल कुरान में लिखल अवां ॾाढा सुभान अल्लाह चो तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाई दवा औहा रब्बुका इलन नखली अनित्तखिज़ी मिनल जिबाली बुयूता
ومن الشجر ومما يعرشون ثم كلي من كل الثمرات فاسلكي سبل ربك ذللا يخرج من بطونها شراب مختلف ألوانه فيه شفاء للناس إن في ذلك لآية لقوم يتفكرون बाकी जे मथे अब वही झल पल काने जाते वणियो पंहिंजा घर ठाहियो जबलनि में ठाहियो तव्हांजी मर्ज़ी वणनि में ठाहियो तव्हांजी मर्ज़ी कोई ना साईं असांजो हिकिड़ो अमीर आहे जंहिंजो नालो यासूम आहे मसल उहो असांजो ॾुचू लॻाई असां पंहिंजे अमीर जो चवणो वठंदा आहियूं अल्लाह बि फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्र ईमान वारो इताअत कयो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ऐं इताअत कयो पंहिंजे अमीर जी चवणो वठंदा आहियूं अमीर जो चवणो अमीर जी इताअत पंहिंजे वॾनि जी इताअत जेको अमीर मुक़ररु थियो न तव्हांजो सदर वो भली रंग जो कारड़ो हुजे नक जी चोटी कटियल हुजे से कोई भी ऐब हुजे से कौम जो केड़ो भी आ तहांजे मथा मुक़ररु आहे तव्हांजो अमीर आहे न उनखे तहां उन जी इताअत कयो उहो तव्हांखे चए न बाहि में भुल ॾियो न त बि अमीर जी इताअत मञणी उहो त उनखे हुकुम करणु न खपे इताअत तबली जमात वारा ये अच्छी दाढ़ी वारा होंदा न विंदा तभी अमीर साहब मुझे तकाजा ये शागिर्द उस्ताद का मोकल वठंदा न ए अमीर जमात वारा ही ता अमीर जी चवणी न छॾे से अल्लाह अकबर माकीअ जो मको चए थो असां पंहिंजे अमीर जी इताअत कंदा आहियूं असां जूं ढूचूं लॻाईंदो आहे तस्कील कंदो आहे वञो तव्हां घर ठाहियो हिकड़े खे चवंदो आहे माखीअ जे वॾे हिन लश्कर में इंजीनियर भी अथई वॾा वॾा डॉक्टर भी अथई मज़दूर भी अथई हे वरी हथो ईअं ॾींदो आहे हथ ॾेई वरी धोअंदो आहे जरासीम डॉक्टर तोखे डॉक्टरी मिली आहे डॉक्टरी को वॾो उहिदो हुजे हा न वॾो वॾो को उहिदो हुजे या इंजीनियरिंग वॾो उहिदो हुजे हा न त पोइ माखीअ जे मखे खां वधीक को इंजीनियर ई कोन्हे माखीअ जे मखे खां वधीक को इंजीनियर मूंखे ॾेखारियो अवांजे पने आकल में पुलियूं ठाहियूं अथनि 6 महीने खां पोइ वयूं माखीअ जो मखो चवे थो सोना असांखे न पकड़ न पानो न तेसी न करनी रब ॿ चप ॾिना आहिनि 2 मुछुनि जा वार असां पंहिंजो मानारो तयारु कंदा आहियूं सब सोराख हिक जेतिरा न नंढो न वॾो हर सोराख के 6 कुंडा सुभान अल्लाह तव्हां ॾिसो न माखी जे माना ॾिसो त बि अल्लाह जी कुदरत जो दलील नज़र त इन नंढड़े मक्खी खे अकुल ॾियण वारो केरु आहे ॾाढा जंहिंजो नालो अल्लाह ॾिसो अजीब घर आहे कुदरत रब जी पोइ हे इंजीनियर साहब रहे हिते तो मां इंजीनियर हाणे इंजीनियर तो माखी जो मखो भी आहे मां डॉक्टर हां मजदूर वेंदा हुजूर खे थो चवे ओ मुंहिंजा साईं असांजी तश्कील थींदी आहे हिकिड़ा घर ठाहिनि हिकिड़ा डॉक्टर बणिजी विया आहिनि हिकिड़ा वञो गुलाब जे गुल जी राबेल जी कमंद जी रस चूसे ईंदा आहियूं त लख व्यात न कंदा आहियूं रब्बी की ज़ुलुला अल्लाह जो ज़िक्र कंदा वेंदा आहियूं अल्लाह अल्लाह मोटो भी रब जो ज़िक्र ओ मुंहिंजा साईं असां डॉक्टरनि खां चेक कराईंदा आहियूं पन्ने आकल जो डॉक्टर अग में इनके
चेक किया कंदो रतो कढंदो लेबोरेटरी में मोकिलींदो पोइ रिपोर्ट ॾींदो अहिड़ा डॉक्टर जोते जोते चेक कंदा था वञनि वञी करे वञी सोराखण में था लाइनि अल्लाह अल्लाह मुझे मिठे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चे तो मुझा साईं हर एक रस जो रंग जुदा जुदा जायको जुदा जुदा मुझा साईं रंग हिकु कीअं थींदो माखी मिठी कीअं थींदी आहे हुजूर फरमायो ॿुधाए साईं असां सभु मानार जमत वेही करे असांजो अमीर असांखे पढ़ाईंदो आहे पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद साईं एक दफो दुरूद शरीफ पढ़ी ये जो शुगर होड़ी ना तो रंग भी एक थी पवंदो तो माखी भी मिठी थी पवंदी है इंजीनियर का वड़ी गाल डॉक्टर का वड़ी गाल जे मां भलो तू भलो ना है भलो हुआ जेके मदीने जो मीर भलो चवे अब भला हुए भली कहण ला मानी न होजे हाँ साईं घुमण ला गाड़ी न होजे बंगला भला न हुजन भला हुअन जंहिंखे मिठो मोहम्मद भलो चवे साईं भला केर हेॾे मुंहिंजी तरस आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमा तव्हां सभिनी मां भलो हुआ जेको कुरान पढ़ी वरी ॿियनि खे बि कुरान पढ़ाए ये भला अथव ये कुरान वारा अहलुल कुरान माली कुरान वारा मुंहिंजा पाड़ेसरी क़यामत वारे ॾियारे अल्लाह ऐलानो कंदो मुंहिंजा पाड़ेसरीओ उथी अचो हिकु जमायत उथनि हलो हलो बग़ैर हिसाब किताब जन्नत में हलो मानो चंदा साईं केरन अर फरमाइंदो ये मुंहिंजा बानड़ा जिन दुनिया जे अंदरि मुंहिंजे घरनि खे आबाद कयो हो कुरान पढ़ियो सुभान अल्लाह हाँ ये पाड़ेसी भला कुरान पढ़ाइण वारा मेराज वारी रात सदको वञास मिठो मोहम्मद वापस मोट अल्लाह चयो या मोहम्मद मुर उम्मतक अक्रिमो सलास ओ मुझा मोहम्मद पांजी उम्मत के मां रब जो न्यापो दे त टिन शख्सन जी इज्जत कयो अल्लाह अल्लाह साईं केड़ा चवे न अल्लाह आलिम अल वालिद आमिलुल कुरान मुझा सोना चवे न आलिम जी इज्जत कयो आलिम वडे शान ईमान वारा अथव खुदा जी सा जो कसम मदीने जमीर फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियन जा वारिस हुजूर फरमाए उलमा उम्मती का अंबिया बनी इस्राइल मुझी उम्मत जा आलिम ये कम कंदा जिया बनी इस्राइल जा नबी कंदा अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम फरमाए जेको कहीं उलमा जे मजलिस में वेठो उलमा जे कचहरी में वेठो जरो कहीं नबी जे कचहरी में वेठो अल्लाह अल्लाह आलिम जे चेहरे जे ॾिसण सां रब जी रहमत जो मींहुं वसंदो त वो पन्निया किलवारो मेराज वारी रात मुंहिंजो साईं न्यापो खणी आयो चवे त आलिम जी इज्जत कयो कुल हल यस्तवी الذين يعلمون والذين لا يعلمون जागिल आलिम हिक जड़ा न अथव खुदा जी सा जो कसम आबिद सॼी रात इबादत करे आलिम ईशा जी नमाज पढ़ी वञी निंड कयई सुबुह जी नमाज उथियो बा जमात नमाज पढ़ायई फरमायई इन आबिद जे सजदन आबिद जे नफल खां वधीक मां अल्लाह के आलिम जी निंड प्यारी आ उलमा बुधो अजो आलिम फारिग थींदा आहिनि अजो आलिम वॾा दर्जे वारा माण्हू चवंदा आहिनि साईं
मौलवी के अल्लाह जो भव कोने अब चवंदा हो ना ये छो चवंदा हो कूड़ा हो ये कूड़ा मानो जेके चवंदा आलमन के भव कोने मां ता का पूछा तो अल्लाह सचो या ता ॻाल्हायो फटाको चली रही मौलवी के भव कोने मौलवी के अल्लाह जो भव कोने छो ना अल्लाह के ख़बर ते हेड़ा इंदा मौलवी जा मुखालिफ आलिम जा मुखालिफ गालियूं कंदा तंहिंजे करे रब पाण चुदो मां सचो अल्लाह तो फरमाईंदा वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला सुभान अल्लाह तमाम जल्दी खत्म कर मुंहिंजा मुर्शिद साईं दरगाह आलिया कादरिया राशिदिया हारेरी शरीफ दा सज्जादा नशीन साईं अब्दुल कादिर दामत बरकातुहुल आलिया पुहतान मां जल्दी खत्म कयो अल्लाह अल्लाह तव्हां चवंदा त मौलवी के अल्लाह जो भाव कोने अल्लाह तो फरमाए वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला मूंखा वधीक केरा जो सचो ॻाल्हाए वॾो सच्चा रमाया साईं तोखां केर था ड्रिजनि साईं तोखां ऑफिसर ड्रिजनि साईं वॾेरा था ड्रिजनि साईं तुंहिंजो भाव घणो कहिखे रब कुरान में तो फरमाए अल्लाह अल्लाह जामिया मदीनतुल उलूम में अचण वारो तकरीब बुखारी शरीफ में अचण वारो सुभान अल्लाह ॾाढा चो त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाईंदा इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहि इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा अल्लाह तो फरमाए मां अल्लाह का टिजण वारा आलिम था तंहिंजे करे कुन आलिमन सब आलिम आलिमन जो दर्जो आलिम न थियो त ओ मुतअल्लिमन भला तालिब या भी जमात भली यो भी न थी सघो त ओ सामियन जी अॼु आया हुते न ये सामिया उलमा जी कचहरी कर उलमा जे मजलिस में वे फरमा जेको कंहिं आलिम जे मजलिस में वेठो ॼण कंहिं नबी जे मजलिस में वेठो कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामियन कचहरी भी नसीब न पोइ हिकिड़ी जमात अयां अथई केड़ी साईं औ मुहिब्बत दुकान तो हलाए कारोबार तो करे घर वेठो आ मुझे आलिमन सा मोहब्बत कर तुझे दिल में उलमा सा अल मरो मा मन अहब्बु कमा क़ाल जंजी जैसा मोहब्बत होंदी उन सा गॾु होंदो दुनिया जे अंदर आलिमन सा मोहब्बत होंदई क़यामत जे ॾियारे उथंदे न आलिम क़यामत जे ॾियारे अल्लाह आलिमन के चवंदो आलिम हो मां तव्हांखे इल्मु हिन जे लाइ न ॾिनो त मां तव्हांखे अॼु अज़ाब कयां उते भी इज्जत हिते भी इज्जत हलो पोइ कणक खपाईंदा हो त कणक सां थड़क भी हूंदी आहे न हां भला जी खारकू दा खपाइनि खारकू उन खारकुन में वरी अंदरो खखड़ी भी होंदियूं आहिनि न 25,000 मण खारकुन जो त खखड़ियुनि जो भी 25,000 हुअं त रुपए भी न वठनी न हुअं त धड़क रुपए भी न आलिमन सां गॾु हूंदे क़यामत जे ॾियारे आलिमन सां तुंहिंजी क़ीमत थी वेंदी गुलाब जो गुल हमरा वठी आयो बाग मां उनखे छबर पाड़ में ही पोइ चईंसि कंहिं चयोसि त छबर तूं त छबर आहे तोखे त गॾा खाईंदा आहिनि हेॾे काॾे आई आहियां चई मुंहिंजी यारी मुंहिंजी संगत मुंहिंजी गुलाब जे गुल सां हुई न इन वण सां हुई न मां हिन जे पाड़ में बीठी हुअमि हिन जी छांव में बीठी हुअमि तंहिंजे करे जॾहिं कढियऊं गुलाब जे गुल जी चकी खपजी आई 500 रुपया चकी थी मूंखे त गॾा खाईंदा आहिनि मुंहिंजी त क़ीमत कुझु न आहे पर गुलाब जे गुल सां गॾु खपजी आहियां हुन जी क़ीमत 500 त मुंहिंजी क़ीमत भी 500 थी वई उलमा सां साथ ॾिबो अल्लाह का डरने वाला आलिम अथव मां दुआ थो कयां अल्लाह ताला जामिया हमादिया मदीनतुल उलूम खे ही बुजुर्गन जो सायो मुंड खां वठी करे ओ साईं वॾनि खां वठी करे ही सिलसिलो हलंदो थो अचे हलंदो थो अचे हलंदो थो अचे हे असांजी कड़ी जेका आहे न मदारस जी कड़ी सां कड़ी मिलायो वञो उन कड़ी सां मिलंदी जंहिं मदरसे जो नालो दारे अरकम हो जो पहिरियों साहबी पंहिंजो घर ॾिनो जंहिंजो पहिरियों शागिर्द अबा बकर सिद्दीक़ उमर फारूक वनी करे उन मदरसे सां मिलंदो
जै मदरसे में पेट सा पत्थर बधी करे साहबा मोहम्मद जगह गोडा खोले कुरान पढ़ंदा हा। असा दरगाह हालिया कादरिया जेको असो राशिदिया हाले जी शरीफ इन जो भी तसलसल हलंदो न हितो दरगाह हाले जी का अमरोट का ये थींदो 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 वनी उते लगंदो जै सभनी वलियन जो सरदार आ जंहिंजो नालो मुझो हजरत अली मुर्तजा शेर खुदा मुस्लिमा सा रूह जी खुराक रूह कमजोर थे तो अल्लाह वारन वट वञो। जिस्म जमीन मां पैदा थियो आ के हो जमीन मां चावर जमीन मां हर शे जमीन मां न खाईंदे तो कमजोर रूह मथो आयो उन जी खुराक भी मथो आई थई कुरान जिक्र तंहिंजे करे इन रूह के कमजोर न कयो जिक्र कंदा कयो कुरान पढ़ंदा कयो उलमा सां मोहब्बत कयो अल्लाह वारन वटी वञी करे दरगाह ते जेको असो पंहिंजे रूह जो इलाज करायो बुजुर्गनि जी ज़ियारत कंदो अल्लाह सां तव्हांजो रूह ताक़त वारो थींदो जिंदगी बाक़ी मुलाक़ात।